नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां घरेलू सार्फ़िन जे लाइ 1 जुलाई खां गैस जी क़ीमतनि में 200% इज़ाफ़ो करण जो फ़ैसिलो कयो वियो। ज़रियनि मूजिबि ACC जे अॼु थींदड़ इजलास में गैस जी क़ीमतनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इख़्तियारनि ॿुधायो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हलंदड़ माली साल जे दौरान गैस जी क़ीमतनि में 143% इज़ाफ़ो कयो वियो। पेट्रोलियम डिवीज़न घरेलू गैस सार्फ़िन जे लाइ पहिरीं स्लिप में गैस जी क़ीमत में 25% इज़ाफ़ो, ॿिए स्लिप जे लाइ 50%, टे स्लिप जे लाइ 75%, चौथे स्लिप जे लाइ 100% ऐं पंजे स्लिप जे लाइ 150% ऐं छहें स्लिप जे लाइ 200% इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे। तजवीज़ कयल सार्फ़िन मूजिबि पहिरीं स्लिप जे सार्फ़िन जो महीनेवार बिल ₹295 खां वधी ₹425 थी वेंदो। ॿिए स्लिप जे गैस जे सार्फ़िन जो माहाना बिल ₹572 खां वधी ₹1219 थी वेंदो। टें स्लिप जे गैस जे सार्फ़िन जो बिल मुताबिक़ ₹2305 मां वधी ₹4009 थी वेंदो। चौथे स्लिप जे गैस जे सार्फ़िन जो बिल माहाना ₹3589 मां वधी ₹7995 थी वेंदो। पंजे स्लिप जे गैस सार्फ़िन जो माहाना ₹13,508 मां वधी ₹14,373 थी वेंदो। ज़रियनि ओघरा गैस समूरे मुल्क में गैस जे सार्फ़िन जी समूरी कैटेगरीज़ जे लाइ 13% ऐं 20% ताईं वाध जी क़ीमत में इज़ाफ़े जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। CNG-PL गैस जी क़ीमतनि में 144% इज़ाफ़े जो मुतालबो कयो वियो, जंहिं ते ओघरा 46% इज़ाफ़े जी इजाज़त ॾिनी आहे। अहिड़े तरह SSG-CNG गैस जी क़ीमतनि में 30% इज़ाफ़े जो मुतालबो कयो, जॾहिं त ओघरा 28% गैस जी क़ीमतनि में आईंदा माली साल में इज़ाफ़े जी इजाज़त ॾिनी वई आहे। माहिरीन जो चवणु आहे त ओघरा गैस जी क़ीमतनि में इज़ाफ़े जी इजाज़त सिर्फ़ु उन लाइ ॾिनी वई आहे त हुकूमत खे IMF खां बिल आउट पैकेज वठण में आसानी थिए, छो त हुकूमत IMF सां बिजली ऐं गैस जी क़ीमतनि में इज़ाफ़े जे लाइ रज़ामंदी जो इज़हार करे चुकी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।